सियासी ऐं फौजी क़यादत तरफ़ां पाबंदी वाल तंज़ीम सां ॻाल्हियूं जारी रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में TLP सां ॻाल्हियुनि जा दर बंदि न करण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौम खे ख़िताब करे एतमाद में वठंदो। क़ौमी सलामती कमेटी जो चवणु आहे त कंहिं बि सूरत में रियासत जी अमलदारी खे चैलेंज करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हर सूरत में क़ानून जी अमलदारी बहाल रखी वेंदी। TLP सां मुआदे ते सही वज़ीर आज़म इमरान ख़ान जी इजाज़त सां ई कई। पाबंदी वाल तंज़ीम सां अॼु ॿीहर ॻाल्हियूं कई वेंदियूं। ॻाल्हियुनि जो अञा ताईं को बि नतीजो न निकितो आहे। वज़ीर आज़म अॼु या सुभाणे क़ौम खे ख़िताब करे सघे थो। ॻाल्हियूं कामयाब न थियूं त कुझु बि थी सघे थो। पाबंदी वाल तंज़ीम जा अकाउंट परॾेह मां हली रहिया आहिनि। हुकूमती अमलदारी हर सूरत में क़ाइमु कई वेंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद। सुप्रीम कोर्ट रेलवे जी ज़मीन ते क़ाइम तिजोरी हाइट्स खे किराइण जो हुकुम ॾेई छॾियो। बिल्डर खे रिकॉर्ड ऐं सामान कढण जी इजाज़त। कराची जे कमिश्नर खे इमारत किराइण जे कम जी निगरानी करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट चुनाव त 1 महीने अंदरि इमारत किराइण जो कम मुकमल करे अलाटीज़ खे 3 महीननि अंदरि मुआवज़ो अदा कयो वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मिठी में मुकमल शटरबंद हड़ताल। लाहौर, अस्करदू, डेरा मुराद जमाली ऐं ॿियनि शहरनि में भी एहतजाज। PP अॻवान जो चवणु आहे त सेलेक्टेड हुकूमत मुल्की माशी मसला हल करण में नाकाम थी चुकी आहे। महांगाई सबबि माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहिनि। पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो करे अवाम खे आबघात ते मजबूर कयो पियो वञे। PP अॻवान ख़ुशी शाह चयो आहे त हुक्मरान अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी विया आहिनि। मइशत न संभालींदड़ हुकूमत खे रहण जो हक़ नाहे। इमरान ख़ान मुल्क लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। हुन क़ौम सां धोखो कयो ऐं कूड़ ॻाल्हायो। पार्लियामेंट खे नज़रअंदाज करण सबबि बहरान पैदा थिया आहिनि। पोइ इस्लामाबाद वञी मुखालिदुनि खे मुतहद करण जी कोशिश कंदो। मुल्क में हुकूमत नाले का बि शइ नाहे। अवाम खे सच खां परे रखण जी कोशिश कई पई वञे। नेब ऑर्डिनेंस जो मक़सदु रुगो चेयरमैन जे मुदे में वाध आहे। मुल्की मसइलनि जो हल फौरी तौर आम चूंडूं आहिनि। शाहिद काका नबासी। दादू जी अदालत में मेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 6 नवंबर ताईं मुलतवी। उमेर बाब जो चवणु आहे त जवाबदार केस खे घणण जी कोशिशूं करे रही आहे। अदालत जवाबदार धुर जो वकील पेश न थियण सबबि केस जी ॿुधणी मुलतवी कई। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे केस में जांच जे मयार ते बेएतमादी ज़ाहिर। जस्टिस नेमतुल्ला पुलपोटे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कहिड़ो जांच ऑफिसर आहे 5 साल गुज़रण बावजूद खातनि खां रिपोर्टूं हासिल न करे सघियो आहे। 6 भेरा GITs ऐं टास्क फोर्स जो इजलास थी चुको आहे। नतीजो कुझु नाहे। गुम थियल माण्हुनि जे वालिदैन जी बदुआउनि खां बचो। ख़बर नाहे तव्हांजो कहिड़ो असरु थिए। जेकॾहिं को अफ़गानिस्तान हलियो वियो आहे त संदसि पतो केरु लॻाईंदो। गुड्डू भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में सिंध तहरीक अॻवान पुनल चाचर क़तल। आडी 17 वटि हथियारबंद पुनल चाचर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सांगड़ में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल, ॿियो मर्निंग। वाक़े सबबि इलाइक़े में छिकताण। सॻियूं मां मुबैना तौर अगवा थियल डॉक्टर रियाज़ सूमरे जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सॻियूं हिंगोरजा रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कोटड़ी जे मंदिर मां चोरी थियण जो सख़्त नोटिस वरितो। वाक़े जो केस दाख़िल। जियो फाइनेंसिंग शुरू। ज़िले इंतिज़ामिया पुलिस खे कार्रवाई बाबति आगाह करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मंदिरनि ऐं अक़लियती भाइरनि जो ख़्यालु रखणु संदन ज़िम्मेवारी आहे। कराची मां फुर ऐं चोरी कयल मोबाइल फोन अफ़गानिस्तान, बांग्लादेश ऐं ईरान विकिरो कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। SSP मलिर जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार फुर कयल मोबाइल फोन जो कंट्री कोड तब्दील करण जी महारत रखनि था। जोही जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद घरनि तरफ़ां 3 ॾींहं बि बुख हड़ताली कैंप क़ाइमु। अॻवाननि जो चवणु आहे त जोही ब्रांच मां निकिरंदड़ शाख़ुनि में हथरादू पाणी जी खोट पैदा कई वई आहे। पाणी जी खोट सबबि आबादकार मुआशी बहिरान जो शिकार थी विया आहिनि। उमरकोट में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। मुड़ुस घरू तकरार तां ज़ाल जो मथो कुड़े तशदुद खां पोइ घर मां कढी छॾियो। मुतासिर औरत जे वारिद जो एहतजाज। पाण साण जी कोशिश। कंडियारे भरिसां हथियारबंदनि जी ॻोठ ते फायरिंग में ख़ौफ़ सबबि औरत जो हमल ज़ाया। 3 वरनि जो नींग अगवा। मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुअल बाड़े जो लाश रखी धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस संदन मदद करण बदिरां बासरनि जी वंगार वही रही आहे। ॻोठ ते फायरिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह में कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया सालियानो टूर कराइण बदिरां
कंहिं ज़बरदस्ती बसुनि मां लाहे छॾियो आहे। इंतज़ामिया डिग्री बि रोकण जूं धमकी ॾिनियूं आहिनि। सणनि इंसाफ़ कयो वञे। न्यू सैदाबाद वेझो पुलिस जी कार्रवाई मंशियात सां भरियल ट्रक हथ। पुलिस जो चवण आहे त हथायल मंशियात जी क़ीमत 40 लख रुपयनि खां वधीक आहे। कार्रवाई दौरान ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर खे बि गिरफ़्तार कयो वियो। ऐं T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जो अफगानिस्तान सां मुक़ाबलो थी रहियो आहे। क़ौमी टीम तरफ़ां अफगान टीम खे शिकस्त ॾेई सेमीफाइनल में क्वालीफाई करण जी हिकमत अमली तैयार।